अदबी संगत उहा तंज़ीम आहे जेका सिंध जी वाहिद तंज़ीम आहे, जेका गैर तकरारी तंज़ीम आहे। ऐं सिंधी अदबी संगत उहो प्लेटफार्म आहे जेको सिंध जे सुञाण धुरनि जो गॾियल प्लेटफार्म आहे। ही प्लेटफार्म उहो प्लेटफार्म चइजे जंहिं पंहिंजे हणा वणा पंहिंजे सिंध जे समूरनि जेको आहे मसइलनि लाइ आवाज़ु उथारियो आहे। ऐं सिंधी अदबी संगत शाख नौशाद फिरोज़ जंहिं पंहिंजे उन्हनि ॾाहनि खे सदाईं यादि रखियो आहे जिन खे संदन अज़ीज़ या सिंध जो सकावत खातो विसारे छॾींदो आहे, पर सिंधी अदबी संगत उन्हनि खे यादि कंदी आहे। ऐं उन सां गॾोगॾु सिंधी अदबी संगत शाख नौशाद फिरोज़ मुख़्तलिफ़ प्रोग्राम कराया आहिनि, मुख़्तलिफ़ सिंध जे नाले वारनि अदीबनि सां रिहाणियूं रचायूं आहिनि। ऐं सिंधी अदबी संगत शाख नौशाद फिरोज़ सिंधी ॿोली क़ौमी ॿोलीअ जे सिलसिले में केतिरियूं ई जेको आहे सो ॿोलियूं कॉन्फ्रेंसूं करायूं आहिनि। ऐं सिंधी अदबी संगत शाख नौशाद फिरोज़ सिंध मदरसा हाई स्कूल ते थियल कब्ज़े लाइ हिकिड़ी डिघी जिदोजहद जेका सिंध नौशाद ज़िले जे सियासी समाजी धुरनि चालू कई, उन में सिंधी अदबी संगत जो बि हिकिड़ो पंहिंजो किरदारु आहे। ऐं सिंधी अदबी संगत जेतिरे क़दुरु थी सघियो आहे पंहिंजो पाण मल्हायो आहे।